आसिन वाक़िया खे कंदासीं। चीफ जस्टिस ऑफ सिंध जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत जी घोटकी आमद जे मौक़े ते शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे वारसनि एहतजाज कंदे इंसाफ़ जी अपील कई आहे। अहम ख़बर वाते पहुचायूं पिया। चीफ जस्टिस ऑफ सिंध जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत घोटकी पहुतो। उन जे मौक़े ते शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे वारसनि पारां एहतजाज कंदे इंसाफ़ जी घुर कई वई आहे। तफ़सील मालूम कयूं था। एहसान कलवट टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। एहसान, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल। डिस्ट्रिक्ट बार में चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत जे आमद जे मौक़े ते 2 साल अॻु शहीद थियल मीरपुर माथेले सहाफ़ी शहीद नसरुल्लाह गडानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारसनि पारां मोहम्मद याकूब गडानी, ज़ैनुल आबिदीन गडानी ऐं मोहम्मद सलमान गडानी पारां घोटकी जी सेशन कोर्ट जी गेट आॾो कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया आॾो चाहींदे चयो त 2 साल गुज़री वञण बावजूदि घोटकी पुलिस शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार न करे सघी आहे। जेका कातिल आहिनि उहे बाअसर आहिनि, तंहिं करे पुलिस जेका आहे उहो जवाबदारनि सां बित बणियल आहे। ऐं उन मौक़े ते चीफ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत घोटकी सेशन कोर्ट में डिस्ट्रिक्ट बार खे ख़िताब करे रहियो। जॾहिं उन ख़िताब पूरे थियण खां पोइ जेको चीफ जस्टिस हो सिंध बार जो और सिंध जो ज़फ़र अहमद राजपूत उहो मुज़ाहिरीन जे आॾो बीहण बिना जेको आहे वापसि सखर तरफ़ रवानो थी वियो। जी एहसान कलवट, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।